नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त है कराची में खबर ॾींदा हलूं त PTI MNA आमिर लियाकत जी टी घर वारी सैयदा दानिया शाह पंहिंजे मुड़स खे चौथी शादी जी भी इजाज़त ॾेई छॾी है। हिक खांगी TV जे प्रोग्राम में जोड़े शिरकत कई जिते हिननि खां दिलचस्प सवाल पुछा विया। इंटरव्यू दौरान आमिर लियाकत पंहिंजी टी ज़ाल बाबति ॻाल्हाईंदे चयो त ही छोकिरी शादी खां पोइ चयो त मूंखे तूं मिली वएं, हाणे तूं जंहिं सां बि चाहीं शादी कर, मूंखे को बि फ़र्क़ु न पवंदो। आमिर लियाकत जी ॻाल्हि जारी रखंदे संदसि घर वारी दानिया चयो त मूं खेसि इहा बि इजाज़त ॾिनी आहे त हिन खे वधीक शादी करणी आहे त भली करे। मेज़बान जे पुछण ते दानिया चयो त मूं खेनि चौथी शादी जी बि इजाज़त ॾिनी आहे छो त खेसि रोकण मुंहिंजो हक़ न आहे, इहा हिन जी मर्ज़ी आहे त शादी करे या न करे। दानिया शाह चयो त जेकॾहिं मां हिन खे प्यार ॾींदुसि त ही मुंहिंजे तरफ़ ई रहंदो, ॿी सूरत में ही वधीक शादी कंदो जंहिं ते मूंखे को एतिराज़ न आहे। वाज़े रहे त कुछ ॾींहं अॻु आमिर लियाकत हुसैन लोधरान 18 वरनि जी सैयदा दानिया शाह सां शादी कई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।